कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान। थोड़ो ईमानी जज्बे सां चो सुभान अल्लाह। माखे कुछ कुरान अज़ीम जे शान जे मौजू ते भी ॻाल्हाइणो आ। टाइम मुख़्तसिर आ। कुछ तव्हां के हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जे उन्वान ते भी बचार ॻाल्हियूं अर्ज़ करे तां जे ईमान के ताज़ो करणो आहे। ऐं हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सच्चे सिपाही हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोट हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे फ़ज़ाइल के भी माखे बयान करणो आहे। यो रमज़ान शरीफ जी महीने जी 21 तारीख ते हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत भी। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो पीरियूं त अल्लाह से तव्हां असां जे मथां एहसान इहो फरमायो जो 1.25 लाख नबियन जो सरदार मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां के पुखे में नबी रसूल अता फरमायो। कंहिंखे हज़रत मूसा नबी मिलियो, कंहिंखे हज़रत ईसा नबी मिलियो, कंहिंखे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम मिलियो, कंहिंखे हज़रत नूह अलैहिस्सलाम मिलियो। पर तव्हां असां के पुखे में अल्लाह ताला उहो नबी नसीब फरमायो जेको जो सभिनी नबियन जो भी सरदार आहे। नबी साईं जो मेराज बरक आहे कि न? कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। दिल जे कनन सां ॿुधो इंशाअल्लाह तां के जो एड़ो कुरान पाक ॿुधाइबो जो तां जो दिलियूं भी ठरी पवंदियूं, ईमान भी ताज़ो थींदो, खाली झोलियूं अल्लाह जे रहमत सां माला माल भी। मेराज वारी रात इमाम लंबिया साईं बैतुल मुक़द्दस वारी मस्जिद शरीफ में 1.25 लाख नबियन जी इमामत करे इमाम लंबिया जो लक़ब हासिल कियो आहे। तंहिंजे करे त कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो वन तउद्दू नेमतल्लाह ला तुसूहा। और रूए जमीन जा इंसान तांजे खालिक मालिक रब रहमान तांजे मथों एतरा द एहसान थोड़ा क्या जे मुंहिंजा एहसान थोड़ा गण ते वियो त अल्लाह अज़ीम फरमाए थो गणे न था सघो। बीजा दे फरमाए लनफदल बारो कबलान तनफद कलिमात रब्बी वलौ जिना बिमिसली मददा। जे माला सिंजा एहसान थोड़ा गण ते वियो अल्लाह ताला फरमाए थो जेके समुंड दरिया तांखे पाणी जा वहंदे नज़र था अचनि इन्हनि खे हुकुम कयां त ये मस जा वही पवन ज़मीन दफ्तर बणाए ॾियां तव्हां जिन इंसान लिखण ते वियो अल्लाह ताला फरमाए थो ये समुंड दरिया मस जा सुकी वेंदा लिकी लिकी थकजी पवंदो पर मां अल्लाह जा एहसान थोड़ा गणे नथा सघां। कहिड़ा एहसान गणी कहिड़ा गणी
मिट्टी मो मानू अल्लाह से फरमाए तो मां बनायो मां। कुरान अजीम में अल्लाह ताला फरमाए वलक़द खलक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफ़तन फ़ी क़रारिन मकीन सुम्मा खलक़नन नुतफ़ता अलक़तन फ़खलक़नल अलक़त मुज़ग़तन फ़खलक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। अल्लाह ताला फरमाए तो पांजी पैदावार ने हर ओ ताके सुन मो पैदा न क्यों मां चांदिया मो पैदा न क्यों मां। अल्लाह ताला फरमाए तो एकड़े पानी जे कतरे मो मटाए करे लखणो लाल बनायो थी मां। कुछ टाइम ताके अमर जे पेट जे अंदर पानी जे सूरत में रखियो मां। वरी कुछ टाइम खां बाद में मटाए करे गोश्त जो लुथड़ो तैयार कियो मां। हडन जो पिंजरो विछायो मां। वरी हडन जे मथा गोश्त चाड़े चमड़ो चाड़े अल्लाह ताला फरमाए तो तां जे ज़रे ज़रे के मां अल्लाह रब्बुल आलमीन जोड़ियो थी मां। अमर जे पेट जे अंदर हथ मारना मां, ज़ुबान मारनी मां, ॾिसण जे लाइ अखियूं मां ॾिनियूं मां, घुमण जे लाइ पेर मारना थी मां। कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाए लम नजअल लहू ऐनैन व लिसाना व लिसानन व शफ़तैन व हदैनाहु नजदैन। हथ मारना मां, ज़बान मारनी मां, ॾिसण जे लाइ अखियूं मारनियूं थी मां। कहिड़ा एहसान गणे कहिड़ा गणी थधा मिठा पानी दा पियो मां दो पियारिया। कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाए मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। समुंड केर तो हलाए दरिया के हुकुम सां नलकन मां मोटरन मां पानी केर तो पियारे। ये वही रब जा एहसान गणदास त रात खुटी वेंदी पर जिंदगी खुटी वेंदी। रब जा एहसान गणे न सकदा अण खुटाए पर अल्लाह ताला फरमाए तो सभिनी एहसानन मां वडे में वडो एहसान वडे में वडो थोरो इहो पियो मां जो लक़द मन अल्लाह अलल मोमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूला। वडे में वडो एहसान इहो कयो मां मोमिनो मुसलमानो जो मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेड़ो तां के पुखे में नबी रसूल था जेको सभिनी नबियन जो सरदार प्यारे पैगंबर जे सदके वरी तां के पुखे में कुरान अज़ीम जेड़ो किताब ॾिनो मां जेको जो सभिनी किताबन जो सरदार आ वो कुरान अज़ीम। और जिनेला कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाए लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबल लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह।
हिमायन कुरान अजीम के जबल ने पहाड़न ते नाज़िल किया जबल पहाड़ भी जरा जरा पुरजा पुरजा थी हवा में उडामी वञना पर मुझे कुरान अजीम जो वजन सही न सघना अल्लाह ताला फरमाए तो वो कुरान अजीम ॾिनो थी मां वलौ अन्न कुरानन सुय्यरत बिल जिबाल औ कुतियत बिल अर्ज़ औ कुल्लिम बिल मौता बल लिल्लाहिल अम्रु जमिया अल्लाह ताला फरमाए तो जे मैं इन कुरान अजीम जूं करामतूं ज़ाहिर कयां त तव्हांखे जबल हलंदे नज़र अचनि ज़मीन फाटंदे नज़र अचे हज़ारनि सालनि जा मरी वियल ज़िंदा थींदे कुरान अजीम जी सचाई ऐं सदाकत जे बारे में शायदियूं ॾींदे नज़र अचनि पर फरमाए बल लिल्लाहिल अम्रु जमिया सभु करामतूं पंहिंजे कब्ज़े में रखियूं वक़्तन फ़वक़्तन ज़ाहिर कंदो ईंदो आहियां अॻिते अल्लाह ताला फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून वो कुरान अज़ीम ॾिनो थी मां जंहिंखे नाज़िल भी मां रब से पाण कयो आहे त हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी मां अल्लाह पाण खणा कुरान जो मुहाफ़िज़ केरु आहे साईं घणा साल कुरान पाक गुज़रिया आहिनि जो अॼु भी कुरान पाक जी को ज़ेर ज़बर के हेॾे होॾे न करे सघे पूरी दुनिया जा काफ़िर सड़न था कुरान पाक ते नबी संज जे ज़माने खां वठी सहाबाए किराम खे तकलीफ़ आयूं जलावतन कयो वियो बाइन में साड़ियो वियो अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ा अॼु भी कुरान वारनि जे कॾ माण्हू फिरदा था वतन शहीद था कंदा वतन कुरान वारनि खे आलमनि खे कारी साहबनि खे हाफ़िज़नि खे त कुरान जो आवाज़ घटबो जो लखन जे तइदाद में असांजा आलम हर साल अल्हम्दुलिल्लाह कुरान पाक जा हाफ़िज़ कुरान पाक जा कारी तैयार थी करे वरी दुनिया जे धरतीअ ते था ॾींहं क़यामत ताईं जो कुरान जो आवाज़ हलंदो रहंदो हिकिड़ा वेंदा वरी ॿिया ईंदा ऐं तव्हां हीअ ॻाल्हि बि सम्झो ही जान हलेव बि कुरान पाक जे सदके जे हाफ़िज़ ख़त्म थी वञनि आलिम कुरान पढ़ण वारा ख़त्म थी वञनि आवाज़ बंदि थी वञे कुरान जो त जान हिकिड़ो मिंट न हलंदो ही सॼो जान जो अल्लाह से कुरान जे सदके जीअं में चाहियूं ॾियो कुरान अज़ीम पाण भी पढ़ो पंहिंजनि बच्चनि खे भी कुरान अज़ीम पढ़ायो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने नबी संजन जे असहाब नाल बेतन जो हिन कुरान अज़ीम सां प्यार हो छा सां प्यार हो साहबा अहल बैत जी तारीफ कंदे कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाज यदऊन रब्बहुम खौफन व तमाअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून ईमानी जज्बे सां जो सुभान अल्लाह थकजी त न पिया आहियो जे थकजी पिया आहियो त दुआ घुरो अल्लाह त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्लाह ताला तारीफ़ कंदे फरमायो मुंहिंजे प्यारे पैगंबर जा असहाब ऐं अहल बैत ॾींहं जो त कुरान अज़ीम पढ़दा हा नमाज़ पढ़दा हा धंधा कारोबार भी कंदा हा रात जो अवेले सवेले टेम ते घर मोटी ईंदा हा नरम ऐं गरम बिस्तरा विछाया पिया हूंदा हा पर मुझे प्यारे पैगंबर जा असहाब अहल बैत नरम ऐं गरम बिस्तरनि ते सुम्ही करे आराम ऐं सुकून जूं निंड्रा न कंदा बल्कि अल्लाह ताला फरमाए थो सॼी सॼी रात मुसले ते भी मां अल्लाह जो कुरान पढ़दा कुरान अज़ीम में ॿुधाईंदे अल्लाह ताला फरमाए वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा सजी सजी रात मुसले ते बीठे मां अल्लाह जी नमाज मां अल्लाह जो कुरान पढ़दा साहब अहल बैत जो प्यार इन कुरान सां
इमामुल अंबिया रहमतुल्लाह आलमीन प्यारे पैगंबर साईं जो प्यार हो तो कुरान अजीम सां मक्के में कुरान अजीम मदीने में कुरान अजीम पढ़ण जे करे काफ़रन वॾियूं नबी साईं के तकलीफ़ ॾिनियूं नमाज़ जे दौरान मथों उठण जा काफ़रन ओझ उछलाया ही कुरान अजीम पढ़ण जे करे काफ़र नबी साईं जे रस्ते में कंडा विछाईंदा ताइफ जे मैदान में पत्थरन जो मींहुं वसायो वियो जो सॼो नबूअत वारो जिस्म मुबारक नबूअत वारे खून मुबारक सां लहू लिहान थी वियो नबी साईं कुरान अजीम पढ़न था त काफ़र हुलता कनन में आंगलियूं था विझन शोर था कनि जो कुरान अजीम में ॿुधाईंदे अल्लाह ताला फरमायो वक़ाल अल्लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल कुरान वल्गौ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून लुड़दा कन कावर शोरदा कन कनन में आंगलियूं था विझन त जीअं नबी साईं जी पाक ज़ुबान मां कुरान जो आवाज़ न पुॼे असांजी इन में ई ताक़त आहे इन में ई कामयाबी आहे जो कुरान जो आवाज़ न ॿुधूं इहे काफ़र हिक ॿिए खे इन जे करे झलनि पिया जो नबी साईं कुरान पढ़न पिया जंहिंजे कन ते आवाज़ पहुचे पियो जीअं हीअं चकमक लोह खे पंहिंजे पासे ॾे छिकींदो आहे ईअं माण्हू छिकजी कलमू पढ़ी मुस्लमान थियनि पिया पंहिंजी जान पंहिंजी माल मिल्कियत पंहिंजा बच्चा कुर्बान करण जे लाइ तयार पिया थियनि पर हिकिड़ो मिंट बि नबी साईं जी ग़ुलामी कुरान जी दामन छॾण लाइ तयार न पिया थियनि दुनिया जा मुला मौलवी गॾु थियनि ओ पूरी दुनिया जा कारी साहब गॾु थियनि हिकड़ी भी आयत ओड़ी न पढ़ी सकदा जेड़ी इमामुल अंबिया नबूवत वारी पाक ज़ुबान मुबारक सां मक्के मदीने शरीफ में पढ़दा नबी साईं कुरान अजीम पढ़दा त पत्थर दिल भी माण्हू पानी थी वेंदा लिकी शबी काफर बुद्धा बेद बुद्धा पर जेके ॾींहं जो नबी साईं जी मुखालफत कंदा माण्हुनि खे जलदा रात जो उहे भी लिकी शबी नबी साईं जो कुरान ॿुधदा टे नबी साईं जा वॾा दुश्मन आहिनि खतरनाक दुश्मन हिकिड़े जो नालो अबू जहल आहे ॿिए जो नालो अबू लहब आहे टियों आहे अखनस बिन शरीक ये टई ॾींहं जो माण्हुनि खे जलींदा था वतन त कुरान न ॿुधो नबी साईं वटि न वञो रात जो ये टई लिकी छपी नबी साईं जो कुरान था ॿुधायो नबी साईं कुरान अज़ीम पढ़दा त आसमान तां नूरी मलाइक बि अची नबी साईं जो कुरान ॿुधदा ओ बेद बुद्धा पर नबी साईं पाक ज़ुबान मुबारक सां कुरान अज़ीम पढ़दा शरारती कौम जिन भी नबी साईं जो कुरान ॿुधदा हिकिड़े ॾियारे हिकिड़ी जबल जे चोटीअ ते बीठा नबी साईं कुरान अज़ीम पढ़ंदा हेॾो जिननि जी जमात थी वञे कननि ते नबी साईं जी पाक ज़ुबान मुबारक मां कुरान अज़ीम जी तिलावत जिननि जे कननि ते आवाज़ पहुची वियो जिननि जी जमात बी रही बी करे कुरान ॿुधंदा माण्हू पुछादा कनि ए जिन तां छो बीठा हो जिननि जेको जवाब ॾिनो उन्हनि जे जवाब खे बि अल्लाह ताला कुरान अज़ीम जी आयत बणाए छॾी जिननि माण्हुनि खे चरियो करे छॾियो आहे वरी जिननि कढण वारनि जी वरी ईद थी वई आहे ॾिसनि ई नथा त अॻिलो अलाए कहिड़ी वीचारो पोज़ीशन में आहे ॿ टे ॾींहं थींदा ईअं तकिड़ो हिकिड़ो हमरा मां सां मिलियो मां जो काॾे थो वञे जे मां थोरो 5 रुपया पट सट में लॻो पियो आहियां 30,000 मोकिलिया आहिनि 10,000 ॿिए मोकिलणा आहिनि मां जो अलाए को अहिड़ी वॾी का ख़तरनाक अस्पताल में को अहिड़ी का बीमारी अथसि ॿार दाख़िल अथसि अलाए छा वीचारे जा पुछियोमांसि बाबा बी अथसि ॾे त हवाल ऐं हिसाबी चकर आहे मोकिलिया आहिनि आमिल ॾे ॿार हाणे हुन 40,000 घुराया आहिनि अॻ में हथ ई नथो कंदो ईअं जिननि माण्हुनि खे अदा अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेके क़ुरान जे वेझो आहिनि जो जिन उन्हनि जे वेझो ई नथा अचनि जेके क़ुरान पाक खां परे पोइ उन्हनि खे जिन बि तपाईंदा उहे बीमारियुनि में बि मुब्तला थी वेंदा परेशान बि उहे थींदा जेके दुनिया में क़ुरान खां परे ऐं हिकिड़ी शइ मां ॿी तव्हांखे ॿुधायां
पाक ऐं साफ़ रहण वारे माण्हू जे जो जिन वेझो ई नहीं रहे। इन अल्लाह युहिब्बुत तवाबीन व युहिब्बुल मुततहिरीन। अल्लाह तबारक व तआला जो पाक ऐं साफ़ रहण वारे बाने खे रब भी पसंद कंदो आहे। पोइ जेके नापाकी जी हालत में माण्हू वतंदा घुमदा फिरदा पोइ उन्हनि खे अची तपाइनि था त इहे जिन भी नबी साईं जो क़ुरान पाक ॿुधी करे बीह रहिया। माण्हुनि पुछा कई छा था कयूं? जिन जवाब ॾेई करे चवंदा आहिनि ना समिअना क़ुरानन अजबा। असां नबी साईं जी पाक ज़ुबान मुबारक मां क़ुरान पाक ॿुधो आहे। असांखे हाणे उहो विखई अॻिते चुरण नथो ॾे। नबी साईं जो क़ुरान पाक काफ़र भी नबी साईं जो क़ुरान ॿुधो। हिकु ॾियारे ओचो हिते मके शरीफ़ में ऐलान थी आहे क्योंकि हिकिड़ी क़ौम जो सरदार तुफैल बिन अमरवाल दूसी अचे थो। अबू जहल खे जंहिं महिल ख़बर पई त हिकिड़ी क़ौम जो सरदार मके शरीफ़ में अचे थो कंहिं वापार जे लिहाज़ सां चई त मतां उहो बि अची नबी साईं सां मिले या क़ुरान जो आवाज़ ॿुधे त मतां मुस्लमान थी वञे, मतां दीन इस्लाम जी ताक़त वधी पवे। अबू जहल मके जे ॿाहिरों अची करे उन शख़्स क़ौम जे सरदार तुफैल जो अची करे इस्तक़बाल थो करे। जंहिं महिल उहो पंहिंजे वफ़द ऐं काफ़िले सां गॾु अची करे पहुतो अबू जहल चवेसि थो त तूं ओचो हिते आयो आहीं ॿुधाए बि न, पर मूंखे ख़बर पई त मां तुंहिंजो इस्तक़बाल कयो आहे। हाणे जेतिरो टाइम मके शरीफ़ में रहंदे मां पंहिंजे बंगुरे औताक ते तोखे रहाईंदुमि। जेका शइ तोखे ज़रूरत पवंदी वेठी जॻह ते मिलंदी, तोखे ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत न आहे। वो क़ौम जो सरदार तुफैल बिन अमरवाल दूसी चवे थो अबू जहल भला मूंखे छो थो झले? मां आयो आहियां त भला मके शरीफ़ खे घुमी फिरी भी वठां, सैर तफरी भी कयां। भला मूंखे चौदीवारी जे अंदरि छाजे करे थो वाड़े ॻाल्हि छा आहे? अबू जहल जवाब ॾेई करे चवे थो असांजे मके शरीफ़ में हिकिड़ो शख़्स पैदा थियो आहे जंहिंजो नालो मुहम्मद आहे, जेको पाण खे अल्लाह साईं जे तरफ़ खां मोकिलियल आख़िरी नबी थो सॾाए, जंहिंजे हथ में किताब आहे। चवे थो त इहो क़ुरान शरीफ़ आहे, मतां तुंहिंजी उन सां मुलाक़ात थी वञे। उहो क़ौम जो सरदार तुफैल चवे थो अबू जहल तूं बि त हिन मके शरीफ़ में रहे थो, तूं बि त उन जो क़ुरान ॿुधंदो हूंदे, तूं बि त उनखे ॾिसंदो हूंदे, भला छा ॻाल्हि आहे मूंखे छो थो झले? तोखे सम्झ में नथी अचे त तूं पंहिंजे पेर ते बीठो आहीं ऐं उनखे क़बूल नथो करे? जे मूंखे भी ॻाल्हि सम्झ में न आई त खणी मां भी उनजे कढण लॻंदुमि। अबू जहल वरी भी सख़्तीअ सां झले थो साईं मां तोखे उन सां मिलण जी इजाज़त न ॾींदुमि। हाणे उहो क़ौम जो सरदार तुफैल चवेसि थो अबू जहल ॿुधाए त सियूं भला छा ॻाल्हि आहे, तूं छाजे करे झले थो मूंखे? हाणे अबू जहल जवाब ॾेई करे चवे थो मां हिन जे करे थो झलियां जो उनजो चेहरो अहिड़ो त हसीन जमील आहे जो चोॾींहं जे चंड में एतिरी चमक न आहे जेतिरी अल्लाह ताला हुनजे चेहरे में चमक रखणो फरमाई आहे। चौदा नबी साईं जो चेहरो मुबारक चोॾींहं जे चंड खां भी वधीक हसीन जमील। हिकिड़ो साहबी सगोरो आहे हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु, वो फरमाए थो हिकिड़े ॾियारे नबी साईं आराम करे रहिया, चेहरो मुबारक चिमके पियो। मां ईअं मथे आसमान ॾे निहारियमि त आसमान में चोॾींहं जो चंड भी चिमके। मां जो ॾिसां हेॾो नबी साईं जो चेहरो मुबारक थो चिमके। ओ हेॾे आसमान ते चोॾींहं जो चंड थो चिमके। माने ॾिसां त न चंड में चमक वधीक आहे कि न नबी साईं जे नबूवत वारे नूरानी चेहरे मुबारक में चमक वधीक आहे? उहो साहबी फरमाए थो कंहिं महिल मां नबी साईं जे चेहरे मुबारक ॾे ॾिसां पियो, कंहिं महिल आसमान ते बीठल चोॾींहं जे चंड ॾे निहारियां पियो। हर हेॾे पोइ ॾिसां हर होॾे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे ॾिसंदे ॾिसंदे मूंखे दिलि इहो फ़ैसिलो ॾिनो जो मूंखे नबी साईं जो नबूवत वारो नूरानी चेहरो मुबारक चोॾींहं जे चंड खां भी कई हिसा वधीक चमकंदे नज़र आयो। तव्हां चंड ॾे कॾहिं चिताए ॾिठो आहे? चंड में सना सना अंदरि दाग तव्हांखे नज़र ईंदा। नबी साईं जो चेहरो मुबारक जो दागनि खां पाक। तंहिंजे करे कि अल्लाह वारे जो चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है? चांद के मुंह में छाया मेरे मदनी का चेहरा साफ है।
नबी साईं जो चेहरो मुबारक चोॾीअं जे चंड खां वधीक हसीन ऐं जमील टे मुख़्तसरा रमज़ान शरीफ़ जी रात आ वरी ॼाणो असुर जा ऐलान थिया वरी कॾहिं के मौक़े सां तव्हांखे नबी साईं जो शान ॿुधाईंबो इंशाअल्लाह कलाकनि जा कलाक खुटी वेंदा नबी साईं जो शान न खुटंदो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त अबू जहल चवे थो न ॾिस जांइ चेहरो ॾाढो हसीन जमील आहे पाण खे रोके न सघंदे हिकु ॿिए नंबर ते जेको हुनजे हथ में किताब आहे वो एडो मिठो आ जो माखी मिस्री में एतरी मिठास न है माखी मिस्री का वधीक मिठो आ तू पान के रोके न सकदे जे भला तू एडी सख्ती से मना तो करे तो बस ठीक आ जे करे तू एडी सख्ती से मना तो करे ठीक आ मां न निकरदो आखिर वो कौम जो सरदार अबू जहल जे ओताक में मेहमान थी करे रही तो पवे डी गुजरियो तवज्जो कजो तमाम मजेदार गाल डी गुजरियो बनी गुजरिया टे डी आखिर हिकड़े ॾियारे के मजबूरी जे करे रात जे वेले टेम ते वो कौम जो सरदार तुफेल अबू जहल जे बंगले जे दरवाजे खां बाहर निकरी आयो मक्के शरीफ जे घिटिन खां वाक़िफ़ न हो अल्लाह जी कुदरत उनके घिटी हुआ हथ अची वई जेका सिधो काबतुल्लाह शरीफ ॾे अची रही हुई पीरियों उनके तो ज़ियारत थी वई काबतुल्लाह शरीफ वो काबतुल्लाह शरीफ जिनजे लाइ अल्लाह ताला कुरान अज़ीम में फरमायो फरमाए इन्ना अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन पीरियों तो उनके काबतुल्लाह शरीफ जी ज़ियारत नसीब थी दिल नरम थी अगमे दिल नरम बियो तो उन ॾियारन में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल हो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काबतुल्लाह शरीफ में तहज्जुद जी नमाज में कुरान पाक जी तिलावत कंदा हा जिए वेजो थियो त नबी साईं जी पाक ज़ुबान मुबारक मां वरी कुरान अज़ीम जो आवाज भी ॿुधई नबी साईं पढ़ंदा या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला निस्फहू वनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिल कुरान तरतीला इन्ना सनुल्की अलैका कौलन सकीला नाशियतल लैली हिया अशद्दु वतअन व अक़वा त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनिए कुरान अज़ीम जी तिलावत था कन उन कौम जे सरदार कुरान अज़ीम जी तिलावत जो आवाज ॿुधो गोॾा खोड़े करे काबतुल्लाह शरीफ जे ॿाहिरों वेही रहियो सारो कतार रोए थो अखियुनि मां ईअं थो पाणी वहे जीअं मींहं जो पाणी निज़ारे में वहंदो आहे झट मस गुज़री नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नमाज पूरी करे बाहर निकता नबी साईं जे नबूवत वारे नूरानी चेहरे मुबारक जी ज़ियारत थी वई वो चवे तो साईं माखे त काफर तां जे बारे में झलन पिया काफर कूड़ाइन तां सच्चा हो जल्दी क्यों मुके कलमो पढ़ायो तो मां भी कलमो पढ़ी तां जी गुलामी में जिंदगी गुजारे जन्म को बची जन्नत जो मालिक वारिस हकदार थी वञा नबी साईं जो प्यार हो चो हिन कुरान पाक सां हिकड़े ॾियारे मके जा काफर हिकड़ो वॾे में वॾो शाइर वठी आया जादूगर वठी आया काफर नबी साईं खे छा चवंदा नबी साईं फरमाईंदा त मां अल्लाह जो कुरान तो पढ़ा काफर चवंदा त ही कुरान पाक न ही शेर आहिनि ही बेत आहिनि जादू आहे कुरान अज़ीम में अल्लाह ताला जवाब ॾींदे फरमायो अल्लमनाहु शिअर व मा यंबगी लह इन हुवा इल्ला ज़िक्रुन व
व क़ुरानुम मुबीन। अल्लाह ताला फरमाए तो काफिर ज़ालिम तवां दा जो त मुझो इमाम लंबिया शेर तो पढ़े बेद तो पढ़े शाह भला ये शेर बेद मुझे कुरान अजीम जो मुकाबलो करे सगंदा शाह जरे मां इमाम लंबिया के टीएनसी पारन वारो कुरान रिनो आद मुझो प्यारो पैगंबर शेर बेद छो पढ़ दो मुझो इमाम लंबिया दी रात कुरान अजीम तो पढ़े काफर चवंदा सा मुकाबलो कंदास मक्के जा काफर एकड़ो वडे में वडो नामी गरामी जादूगर वडे में वडो शायर वठी आया नबी संजन जी सामू वियारे ओ शायर चवे तो से जो तां जो असा जो मुकाबलो आ नबी संजन फरमायो भले मुकाबलो कर जे सई तां शा पढ़ दऊ नबी संजन फरमायो मां त अल्लाह जो कुरान पढ़ दूं तोके जेको वणई पढ़ जाए चवे तो से हाने तां सा जो मुकाबलो आ अग में तां पढ़ दो कि न मां पढ़ा नबी सैयन फरमायो जेका तुझी मर्जी वो काफर तो जे माग में नबी सैयन के पढ़ाया बाद में मां पढ़ा एड़े नमूने सा जी मां मुकाबलो खटी वञा सही अग में ता पढ़ो बाद में मां पढ़ दूं नबी सैयन नबूवत वारियूं अखियूं मुबारकूं बंद करे पाणो फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अश्शम्सु वल कमरु बिहुस्बान वन नज्मु वश्शजरु यस्जुदान वस्समा रफ़अहा ववज़ल मीज़ान ये नबी सैयन चंदाए तू कुरान अज़ीम जो पढ़ियूं नबूवत वारियूं अखियूं मुबारकूं जो खोलिल हिय जो ॾिसन त वो वडे में वडो शायर वडे में वडो जादूगर वडे में वडो गाणो ज़ारो कतारो है तो साईं काफर कूड़ा आहिनि तां भी सच्चा हो कुरान अज़ीम किताब भी सच्चो आ साईं मेहरबानी करे माखे माफ़ जो मुखे ताकत ना है जो तां सा मुकाबलो कया साईं जल्दी क्यों मुखे कलमो पढ़ायो तो मां भी कलमो पढ़ी तां जी गुलामी में जिंदगी गुजारे जन्म को बची जन्नत जो हकदार थी वजी नबी सैयन जो प्यार हो तो जो हिन कुरान शाह पढ़ियो नबी सैयन जो सुबह शाम ॾींहं जो तो पढ़ियो पर रात जो हुकुम आयो केड़ो अल्लाह से हुकुम फरमाया अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला ए मुंजा प्यारा पैगंबर थी पांजी नबूवत वारी चादर मुबारक लाए साईं मादी राजो थी करे छा क्या फरमाया वरतिल कुरान तरतीला ये ठाए ठाए कुरान अजीम नाज़िल क्यों थी माए ये ठाए ठाए कुरान पढ़ साईं मादी राजो थी करे कुरान जो पढ़ांद भला बुधंदो केर अल्लाह ताला फरमायो ला ताखुज़ुहु सिनतु वला नौम प्यारा पैगंबर सजी मखलूकात के निंद कराया तो मां अल्लाह निंद खां पाक उठी नबूवत वारी पाक ज़ुबान मुबारक सा कुरान अज़ीम पढ़ तुझो कमा तुझी पाक ज़ुबान मुबारक मां कुरान अज़ीम बुधण मां अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात जो कमा है जो असां भी कुरान पाक के जीअ में जायूं दींदासीं नबी सैयन जो प्यार इन कुरान पाक सा साहबा आल बैत जो प्यार इन कुरान सा हजरत हसन साईं जो प्यार इन कुरान सा हजरत हुसैन साईं जो अम्मा जन्नत खातून जो प्यार इन कुरान सा हुआ अम्मा जन्नत खातून ओ जेका नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी न्याणिया उन जो प्यार जो इन कुरान अज़ीम सा एडो अम्मा जन्नत खातून कुरान अज़ीम पढ़ियो जो बचड़न हजरत हसन हुसैन के निंड कराए भी अम्मा जे ज़बान ते कुरान जी तिलावत जारी जे घर जो कमकार करे भी अम्मा कुरान पढ़े जनर हलाए भी कुरान पढ़े जो अम्मा साण जो कुरान पाक बुधंदे बुधंदे बई शहजादा 10 सालन जी उम्र में कुरान जा हाफिज़ कारी थिया अम्मा जन्नत खातून जो प्यार होते हैं कुरान पाक हजरत हसन साईं जो प्यार हजरत हुसैन साईं जो
हज़रत हुसैन साईं फरमाए तो वॾे अधे जो हज़रत हसन साईं जो एॾो प्यार जो जाग में दादो क़ुरान पाक पढ़दो वतदो केतिरा ई दफ़ा निंड में ई असां ॾिठोसि त हज़रत हसन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु निंड में बि अल्लाह जो क़ुरान पढ़दो। हज़रत हुसैन साईं फरमाए तो हिकिड़े ॾियार मूंखे राति जो निंड में जाग हीअं जो ॾिसां त मुंहिंजो वॾो अधो हज़रत हसन साईं क़ुरान थो पढ़े, मां जो ॾिसां त सयूं अधो का ग़लती न करे निंड में थो पढ़े, मां वरी वेही करे क़ुरान शरीफ़ खोले करे ॿुधण शुरू करे नमाज़ सिपारनि जा सिपारा मुंहिंजो वॾो अधो हज़रत हसन साईं निंड में क़ुरान जा ईअं पढ़ियो जीअं को जाग में वेही ॾिसी क़ुरान पढ़दो आहे। हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जो प्यार है न क़ुरान पाक सां। हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो प्यार होते न क़ुरान अज़ीम जो न जी तारीफ कंदे अल्लाह ताला फरमायो तराहुम रुकान सुजदा यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद। या आयत सगोरी हज़रत अली साईं जी शान में नाज़िल कई हुई आहे। हज़रत अली साईं जो प्यार हो त नमाज़ हज़रत तव्हां बि नमाज़ पढ़ंदा आहियो की न? पोइ नमाज़ में छा पढ़ियो वेंदो आहे? हाणे हाफ़िज़न साहबनि तरावीह जी नमाज़ में छाजो ख़त्म पूरो कयो? क़ुरान शरीफ़। तो हज़रत अली साईं जो प्यार हो त नमाज़ सां, हज़रत अली साईं जो प्यार हो त क़ुरान अज़ीम सां प्यार हो। हज़रत हुसैन साईं जो नमाज़ क़ुरान पाक सां प्यार। करबला जे रत आलूदा मैदान में बच्चा कुर्बान, साथी कुर्बान, भाइर कुर्बान, पाण चैन 5 ॾींहं जो न्यायल बुखायल हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे तो ज़ालिमो मूंखे तव्हांजी मानी पाणी न खपे, मोहलत ॾियो त मां करबला जे मैदान में नमाज़ पढ़ी वठां। ए हुसैन कीअं नमाज़ पढ़दे गुणे ॿटे बा पाणी जा नड़े मासूम बचे हज़रत अली असगर जे लाइ घुरी असां उनखे पाणी न ॾिनोसीं। तूं कीअं वुज़ू कंदे कीअं नमाज़ पढ़दे? मां हज़रत हुसैन साईं जे जवाब तां कुर्बान वञा। जवाब ॾेई करे फरमाए ज़ालिमो मां क़ुरान जो हाफ़िज़ ऐं कारी ऐं आलिम आहियां। मां जे अखियुनि जे अॻितों उहा क़ुरान अज़ीम जी आयत फिरे थी जंहिंमें अल्लाह ताला फरमायो फलम तजिदू माअन फतयम्ममू सईदन तय्यबा। मां तयम्मुम करे भी नमाज पढ़दुम, अल्लाह जी नमाज न छॾ। नमाज पढ़दे पढ़दे हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिं महिल सजदे में विया ज़ालिमनि धको हणी मुंडी मुबारक जिस्म खां धार हज़रत हुसैन साईं के शहीद करण वारा ज़ालिम बदबख्त पंहिंजे किताबनि जे अंदर पाण लिखंदा त असां जिस्म खां मुंडी मुबारक धार करे खयूं पायूं, रस्ते में असांखे चपड़ा चुरंदे नज़र आया। असांजो ॿुधऊं त सयूं भला छा था चवंदा हलनि, असां कन जो वेझा कयासीं, ॿियो कुझु ई ॿुधण में न आयो। जेकॾहिं ज़ुबान ते जारी हो त अल्लाह जो क़ुरान जो रस्ते में पढ़ंदा हलनि पिया यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। तो मुझे अजीज दोस्तों हज़रत हुसैन साईं जो नमाज क़ुरान सां प्यार, हज़रत अली साईं जो क़ुरान पाक सां प्यार। हज़रत अली साईं जो एॾो वॾो शान आहे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो न मदीनतुल इल्म वालियुन बाबुहा, मां इल्म जो शहर आहियां त अली उन जो दरवाज़ो आहे। नबी साईं ने फरमायो वक़्तुज़ाकुम अली, तामो भले में भलो फ़ैसिलो करण वारो मुंहिंजो सोट अली आहे। हज़रत अली साईं पंहिंजी ज़िंदगी मुबारक में एॾा त अदल इंसाफ़ जा फ़ैसिला कया जेके ॾींहं क़यामत ताईं लिखण वारा न आहिनि। जेकॾहिं हज़रत अली साईं जी ज़िंदगीअ में अदल इंसाफ़ वारा कयल फ़ैसिला बयान कजनि तॾहिं बि अल्लाह जी ज़ात जो कसम राति खुटी वेंदी, हज़रत अली साईं जा फ़ैसिला बयान न थी सघंदा। पर तव्हांजे ईमान खे ताज़े करण जे लाइ हिकु ॿ फ़ैसिला हज़रत अली साईं जे अदल इंसाफ़ जा ॿुधायां। हज़रत उमर फारूक जो दौर आहे। हज़रत उमर फारूक वटि हिकिड़ो केस आयो।
अदालत लगी पया एकड़े नौजवान के बदी करे खणी आया असां हिन पांजे मालिक के कत्ल कयो आ पांजे हिन मालिक के कत्ल कयो आ हज़रत उमर फारूक उन खां पुछा कई बाबा तू पांजे मालिक के कत्ल कयो आ उन नौजवान जवाब ॾेई करे चयोसि मां मालिक के कत्ल कयो आ पर मां आहियां बेगुनाह हज़रत उमर फारूक चवे तो ना मञे भी तो मालिक के कत्ल कयो आ वरी चए तो मां बेगुनाह आहियां हाणे कीअं हिन जो फ़ैसिलो कयो हज़रत उमर फारूक कुछ टाइम जे लाइ मायूस थी करे और झट मस गुज़री तेॾो हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु अची रहिया आहिनि हज़रत उमर फारूक खां पुछा कि उमर छा ॻाल्हि आहे छो भला मायूस वेठो आहीं कि मां हिकिड़ो फ़ैसिलो आयो आहे नौजवान के बदी करे खणी आया आहिनि चवनि था त हिन मालिक खे क़त्ल कयो आहे वरी पुछा थो कयां त जवाब ॾे थो क़त्ल कयो आहे वरी चए थो मां आहियां बेगुनाह हाणे मां मायूस आहियां त हाणे हिन जो फ़ैसिलो कीअं कजे हज़रत अली साईं फरमाए थो जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त इन मसइले खे मां हल कयां भले तूं मसइले खे हल कर हज़रत अली साईं उन नौजवान खां पुछा थो करे ओ नौजवान छा ॻाल्हि आहे हुन मञे भी थो त मालिक खे क़त्ल कया वरी चए थो त मां बेगुनाह आहियां ॻाल्हि छा आहे उहो नौजवान जवाब ॾेई करे चए थो हज़रत अली साईं खे साईं मां मञा थो बिल्कुलु मां पंहिंजे मालिक खे क़त्ल कयो आहे पर मां बेगुनाह इन जे करे आहियां जो मां मजबूर थी करे मालिक खे क़त्ल कयो आहे हू बदकार हो मसां बुरो फेल करण चाहे पियो हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम वारी हुन में आदत ई याने मर्द मर्द सां ज़िना साईं मां तंहिंजे करे मजबूर थियो न क़त्ल हज़रत अली साईं फरमायो हज़रत उमर फारूक वेठो आहे त हाणे हिन जी ज़बान ते कीअं यकीन कजे मालिक भी मरियो हज़रत अली साईं जवाब ॾेई करे फरमायो त हाणे मिंटनि में न मसइले खे हल था कयूं जैसे कीअं हल थींदो जे हाणे इन जो फ़ैसिलो थींदो कब्रिस्तान में हलो कब्रिस्तान में सॼी जमात खे वठी हज़रत अली साईं हले तो हज़रत उमर फारूक भी गॾा वो नौजवान छोकिरो भी गॾा हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो ॿुधायो भला उन जी क़बर कहिड़ी आहे हिन जे मालिक जी साईं हीअ क़बर आहे हज़रत अली साईं फरमाए तो जल्दी कयो या क़बर खोटियो हीअं जो क़बर खोटनि हीअं जो ॾिसनि त क़बर ख़ाली लॻी पई आहे उन जो मालिक नाहे हज़रत अली साईं फरमाए तो छोकिरो बेगुनाह आहे हिन खे आज़ाद कयो हज़रत उमर फारूक पुछा थो करे कीअं बेगुनाह आहे हज़रत अली साईं फरमाए तो मां इन जे करे तो चवां त ही बेगुनाह आहे मूंखे अॼु बि नबी साईं जी हदीस मुबारक यादि आहे नबी साईं फरमाए जेको माण्हू मर्द मर्द सां ज़िना याने हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम वारो अमल पाण में पैदा कंदो जंहिंमहिल उहो माण्हू मरी करे क़बर में पहुचंदो त अल्लाह ताला मलाइकनि जे ज़रिए अंदरो अंदरो उन जो लाश क़बर मां कढाए हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम वटि पुॼाए छॾींदो मां तंहिंजे करे क़बर खोलाई आहे जेकॾहिं लाश हुजे हा त पोइ छोकिरो गुनाहगार हो सज़ा लॻे हा जेकॾहिं क़बर ख़ाली आहे त पोइ छोकिरो बेगुनाह आहे उन ई टाइम ते हज़रत उमर फारूक चए थो लौकान हज़रत उमर फारूक चए थो जेकॾहिं हज़रत अली साईं न हुजे हा त उमर हलाक थी लौला अली हलक उमर उमर अलाए कहिड़ो फ़ैसिलो ॾेई छॾियो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो वरी हज़रत अली साईं जी ज़िंदगी मुबारक में अदल इंसाफ जो थियल हिकिड़ो ॿियो फ़ैसिलो हज़रत अली साईं रस्ते सां हले थो ॿ माण्हू वेठा आहिनि ॿ माण्हू पाण में वेठा मानी था खाइनि हिकिड़े वटि 5 मानियूं ॿिए वटि 3 मानियूं अञा हीअं मानी खोले करे रखियो शुरूआत न कयूं त अञा 3 माण्हू बि उतां टपियो सलाम कयईं हिन वरी हिननि सलाह हई त अदा अचो असां सां गॾु मानी खा उहो दग वेंदो माण्हू बि उन्हनि सां गॾु वेही करे मानी खाइण शुरू करे जंहिंमहिल उहो 3 माण्हू मानी खाई करे हलियो वियो बदले में उन्हनि 2 माण्हुनि खे 8 दिरहम ॾेई करे हलियो वियो पाण में ॿई विड़ी पिया जंहिंजूं 5 मानियूं अचे पोइ मां 5 दिरहम खणा जंहिंजूं 3 मानियूं उनखे 3 पोइ ॾे 3 मानियुनि वारो वरी राज़ी न पियो थिए उहो चए मूंखे बि 4 दिरहम ॾे ईअं छो थो करे नाइंसाफ़ी हिकु छाजे करे मथे थो खणे ईअं विड़दे विड़दे फ़ैसिलो हज़रत अली साईं वटि खणी आया हज़रत अली साईं खे चवनि था ए अली असांजो फ़ैसिलो कर हज़रत अली साईं उन 3 माननि वारे खे चए थो जेकॾहिं ही रज़ा ख़ुशीअ सां तोखे 3 दिरहम ॾे थो त तूं क़बूल कर न त मां अलीअ जो फ़ैसिलो कुझु और आहे
चई मां ये कबूल न कंदुमि फैसलो थे हजरत अली से फरमायो भले तू पांजो शौक पूरो कर चई फैसलो कर हजरत अली से फरमायो तो माली जो फैसलो इहो वा जो तोके हिकड़ो दिरहम दिनो वञे हाने जेको ट्रे न पो वठे हजरत अली से फरमायो इनके हिकड़ो दिरहम चई हिकड़ो मां कीअं वठां समझायो फैसलो पो मांखे कबूल आ हजरत अली से फरमायो तो हाने समझो फैसले के 8 मानियूं हिकड़े जूं 5 मानियूं बे जूं 3 मानियूं ता 3 जणन वही करे खादो आ हाने के घणो खादो के थोड़ो वो अल्लाह के लिमा मा हिसाब बराबर ते लगाइंदु हजरत अली से फरमायो तो हिक हिक मानी के 3 हिस्सा कंदा जे करे 3 मानन वारे जे हिक हिक मानी के 3 हिस्सा कजन त उन जा 9 टुकड़ा ता थियन पढ़ियल आयो स्कूल हिकड़ी मानी के 3 टुकर कयास वरी बीए के भी 3 ये घणा थिया 6 वरी 3 मानी के भी 3 टुकर कयास ये घणा थिया 9 टुकड़ा हजरत अली से फरमायो तो जेनियूं 5 मानियूं उन जे मानी के भी हिक हिक मानी के 3 टुकड़ा कयो त उन जा वनी करे थियंदा 15 टुकड़ा घणा थिया 3 सा हिसाब हणो हजरत अली से फरमायो तो हाने ता 3 बराबर सा खादो आहे हाने जको 3 शख्स आयो आ उन 7 टुकड़ा उन जा खादा आहिनि जंहिंजूं 5 मानियूं हिकड़ो टुकड़ो तुझो खादो तैं तूं 8 टुकड़ा त पाण खाइयो आहे ये सभई टुकड़ा गडाइजन त गरजी वञी करे थियंदा 24 टुकड़ा त हजरत अली से फरमायो तो माली जो फैसलो इहो आ 7 टुकड़ा हुन जा खादा तैं त 7 दिरहम उन खे ॾिना वञनि हिकड़ो टुकड़ो तुझो खादो तैं त 1 दिरहम तुझो हक़ बीहे थो उन शख्स खे हजरत अली साईं जे अदल इंसाफ जो फैसलो समझ में अची वियो जेको 3 दिरहमनि ते न पो राज़ी ते हिकड़ो दिरहम वठी करे ख़ुशीअ सां खिलंदो हलियो वियो हजरत अली से अदा वडे शान वारो साहबिया जे बचपन का वठी करे सजी जिंदगी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सां गड गुजारी ए हजरत अली से नबी से जो सोट जगे अल्लाह ताला बचपन में कलमे की नेमत से नवाजो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा सब खां अग में कलमो पढ़ण वारा 3 मानू वडन में हजरत अबू बकर सिद्दीक औरतन में अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा नंढन में हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु कलमो पढ़ण फरमायो आहे ए हजरत अली साईं वो खुश नसीब शख्स आहे जेमल हजरत अली साईं पांजे घर में पैदा थियो त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जे घर में अची करे हजरत अली साईं के गुस्ल भी नबी साईं जन पाण ॾिनो हजरत अली साईं जे मुंह में नबी साईं जन नबूवत वारी लिब मुबारक विझण फरमाया हजरत अली साईं अखियूं खोलियूं त अखियूं हजरत अली साईं जो चेहरो मिठे मोहम्मद करीम जो नबूवत हजरत अली मुर्तजा वो खुश नसीब शख्स आहे जो हजरत अली साईं फरमायो तो मां बचपन खां वठी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सां गॾु रहियुमि हजरत अली साईं फरमायो तो मां नबी साईं जे कड बचपन खां वठी ईअं घुमंदो हुउमि जीअं उठीअ जो बचो उठीअ जे कड घुमंदो वधंदो आहे नबी साईं मक्के शरीफ में जेमल अल्लाह ताला नबी साईं के नबूवत जो ताज पहिरायो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 13 साल नबूवत मिलण खां बाद में मक्के शरीफ में रहणो फरमायो 3 साल नबी साईं मख्फी तौर ते अल्लाह ताला जे दीन जी तबलीग कई 3 सालन गुज़रण खां बाद में अल्लाह ताला जो हुक्म आयो केड़ो अल्लाह ताला फरमावल ज़िराशीरत कल अक़रबीन मुंजा प्यारा पैगंबर हाने खुली करे मां अल्लाह जे दीन जी तबलीग की ऐं पीरियों पीरियों पांजन मिटन ऐं माटन के मां अल्लाह जे दीन जी दावत दे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत अली साईं के हुक्म फरमायो अली वञो मिटन ऐं माटन के जेके भी असांजा सरदार आहिनि उन्हनि खे दावत ॾेई आ ऐं मानी जो इंतजाम कर जो हुकुम करण वारी रब जी ज़ात अमल करण वारी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ऐं जेका दीन जी खुलेआम पीरी तबलीग ऐं नबी साईं जन दावत कई आ उन दावत जो इंतजाम करण वारो हजरत अली मुर्तजा शेर खुदा है मिटन माटन के दावत ॾेई आयो हजरत अली साईं जे घर में थोड़ो गोश्त बकरी जो रखियल हो वो पचाए करे भाजी तैयार की हजरत अली साईं फरमायो तो जेमल भाजी तैयार थी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तैयार थियल भाजी मां
हिकड़ी बूटी कड़ी करे नबूवत वारे वात मुबारक में विझी चक पाए अध बूटी पान खाई आ वरी अध बचल बूटी नबी संजन भाॼीअ में विधी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूवत वारे वात मुबारक मां बचल बूटी भाॼीअ में जो विधी त भाॼीअ में एडी बरकत थी वई जो 40-50 माण्हू खाई ढो करे विया असां पोइ बि ॾिठो त उहा देगड़ी भाॼी वारी साॻे नमूने सां भरी पई ज़रे बराबर जी कमी न आई जेमल माण्हू मानीअ खां दावत खां वांदा थिया नबी साईं उन्हनि जे तरफ़ मुतवजे थी करे फरमायो नबी साईं फरमाए मिटो ऐं माइटो ऐं सरदार मां तव्हांखे अल्लाह ताला जे तौहीद जी दावत ॾियां तव्हांजी दुनिया आख़िरत में न में ई कामयाबी आहे नबी साईं उन्हनि खे फरमाइनि था साईं फरमायो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून नबी साईं अल्लाह जे तौहीद जी उन्हनि खे दावत ॾिनी ताम केरा जेको मुंहिंजी इन दावत खे क़बूल करे ऐं नबी साईं फरमाया ताम वो केरा माते इन दीन जी दावत ॾियण खां बाद में तमाम ॾुखियूं घड़ियूं ईंदियूं ताम वो केरा जेको मुआविन ऐं मददगार थी करे बीहे अदा जेके काफ़िर नबी साईं वटि पंहिंजूं अमानतूं रखराईंदा हा जेके नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॾिसण जे लाइ सिकदा जंहिंमहिल नबी साईं अल्लाह जे तौहीद जो वाइज़ कयो उहे नबी साईं जा जानी दुश्मन बणी नबी साईं ने पुशाक फरमाई और जेके भी सरदार वेठा समूरा कंध हेठ करे वही रहा यो खुश नसीब शख्स हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु उथी करे भी रहे मिठा मोहम्मद करीम अम्मा तां जो मुआविन मददगार थी बींदु नबी साईं फरमा अली तू मुझो सोटरा चुप करे वे वरी नबी साईं बीहर उहे लफ्ज़ दोहराया वरी भी हजरत अली साईं उथी बी रहियो वरी नबी साईं टियों दफ़ो उहे लफ्ज़ दोहराया वरी टियों दफ़ो भी हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु उथी बी रहियो नबी साईं टें दफ़े हजरत अली साईं के सॾु करे पाकुर पाए नेड़ ते जुमी ॾेई करे फरमाया अली तू मां मिठे मोहम्मद करीम जो वारिस भी आहियां त मां मिठे मोहम्मद करीम जो भाउ हजरत अली साईं जो वडो शान मान मर्तबो आ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल मक्के खां मदीने शरीफ हिजरत करे आया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा इकराम में मुहाजिरीन अंसार में जंहिं महिल भाई पीउ जो मामलो फरमायो नबी साईं कंहिंखे कंहिंजो भाउ बणायो कंहिंखे कंहिंजो भाउ बणायो कंहिंखे हजरत अबू बकर सिद्दीक़ ॾिनो कंहिंखे हजरत उमर फारूक ॾिनो कंहिंखे हजरत उस्मान गनी ॾिनो कंहिंखे साहबी सगोरो कंहिंखे तला कंहिंखे ज़ुबैर कंहिंखे अब्दुर्रहमान बिन औफ ॾिनो पर हजरत अली उल मुर्तजा वो खुश नसीब शख्स आहे जंहिंजे हथ में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूवत वारो हथ ॾेई करे फरमाया अली तू मां मिठे मोहम्मद करीम जो भाउ आ जाते मोहम्मद मुस्तफा हूंदो ते अली उल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु हूंदो हजरत अली साईं जो हूं भी अणखुटो शान मान मर्तबो आदा पर हजरत अली साईं वो खुश नसीब शख्स आ जेके नबी साईं सॾु करे पंहिंजी प्यारी न्याणी अम्मा फातिमा साण रज़ी अल्लाह ताला अन्हा सां निकाह करायो हजरत अली साईं वो खुश नसीब शख्स आ जंहिंजे हथनि मुबारकनि मां अल्लाह ताला खैबर जे किले खे फतह फरमायो हजरत अली साईं में कुछ ख़ासियतूं अहिड़ियूं आहिनि जेके हजरत अली साईं खां सवाइ ॿिए कंहिं सहाबी में तव्हांखे न मिलंदियूं उहे कहिड़ियूं पीरे नंबर ते हजरत अली साईं जी या ख़ासियत आहे जो हजरत अली साईं जी विलादत काबतुल्लाह शरीफ में थी आहे या हजरत अली साईं जी ख़ासियत आहे कंहिं ॿिए सहाबी में तव्हांखे इहा शइ न मिलंदी हिकु ॿी हजरत अली साईं जी इहा ख़ासियत आहे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी प्यारी न्याणी अम्मा फातिमा सां रज़ी अल्लाह ताला अन्हा जन्नत में वञण वारनि औरतुनि जी सरदार जंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिसी करे उथी वेंदा हा और जंहिं न्याणीअ खे नबी साईं जन फरमायो अंत बुज़तु मिन्नी फातिमा तुमा इमामुल अंबिया जे जिगर हियां जो टुकड़ो आहे उहा न्याणी नबी साईं जन हजरत अली साईं खे निकाह में ॾियणु फरमाई इहा बि हजरत अली साईं जी ख़ासियत आहे टी हजरत अली साईं जी ख़ासियत इहा आहे जो खैबर जो किलो अल्लाह ताला हजरत अली उल मुर्तजा जे हथनि मुबारकनि में फतह करणु फरमायो रिवायतुनि में अचे थो खैबर जे किले खे 90 दरवाज़ा घणा साईं ॻाल्हायो तव्हां घणा निंड थी अचे मां बि दुआ घुणारो
नवे दरवाजा खैबर जे किले के साहबा किराम धक हणी हणी थकी पिया लोह जा कोटेन जो लुडन ही न पिया फर्क ही न पहुंचे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत वारी पाक ज़ुबान मुबारक सा पेशन गोई दिनी सुबानी जो खैबर जो किलो फतह थींदो ए अल्लाह ताला उन शख्स जे हथन में इन खैबर जे किले के फतह कंदो जेके मां इस्लामी लश्कर जो सुबानी झंडो हथन में पकड़ाई जेमल बियो ॾियारो थियो हर साहबी सगोरे जे दिल में या ख्वाहिशात जे करे इस्लामी लश्कर जो झंडो नबी साईं मुझे हथ में ॾियन मुझे हथ में जेकर नबी साईं यो झंडो ॾियन त यो एजाज मुखे मिले नबी साईं जे मलाया समूरा साहबी गडु थिया नबी साईं केनी पासन निहारियो हजरत अली साईं नजर न आयो अल्लाह ओ नबी साईं फरमाई न माली ऐसा भी सगोरो तांत सबायो मुझो सोट हजरत अली साईं नजर न थो अचे साहबी जवाब दई करे जवंता यस्तकाइनु सायो न जो अखियों थी पयुन हर साल तकलीफ थींदी नबी साईं फरमायो बजना वञो हजरत अली मुर्तजा के वठी अचो हजरत अली साईं के वठी आया सहारो दई करे बमाणू वठी दाजन हजरत अली साईं जी अखियों मुबारक बंद लगियूं पयुन नबी साईं नबूवत वारी लिब मुबारक कढी अखियन ते मख जो कयो त दर्द इए दूर थिया जण त का तकलीफ ही न थिया नबी साईं जी लिब मुबारक ता भोगता समझो या नबी साईं नबूवत वारी लिब मुबारक हजरत कतादा जी अख ते हई त हजरत कतादा जी जो अख ठीक थी वई जंग जे मैदान में काफर जो तीर जो लगो तो साहब सगोर जो तारो निकरी धरती ते किरी हथ में खणी आयो अल्लाह जे रसूल मुजी अख निकरी पया नबी साईं न साहब सगोर जे अख मा निकतल तारे के कपड़े से साफ करे नबूवत वारी लिब मुबारक मखू करे उन जाय ते रखी करे फरमाया पुट अख त खोल साहब फरमाया तो अख जो खोली माजी अख इए टाइट थी वई जन त मुजी अख के का तकलीफ ही न थी आहे हिकड़ो बियो साहब या जिंजो नालो हजरत सलमा बिन अकूर रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे जंग जे मैदान में काफरन हमलो जो कयो त एडो धक लगी सजी जंग टुकर टुकर थी किन साहब समझो त यो साहब हजरत सलमा बिन अकूर शहीद थी वयो जे मतलब फैदा उन जे मथों पोता ही जो ॾिसन त वो साहब जिंदा है शहीद न थियो आ पर जंग टुकर थी वई आ कपड़े में वेड़े नबी साईं वट खणी आया नबी साईं नबूवत वारी लिब मुबारक कढी उन साहब जी जंग ते मखू करे रब खां दुआ घुरी ए मुंजा अल्लाह से माड के जू शुरू नाइन जो साहब जी ऑपरेशन कया नबूवत वारी लिब मुबारक हाण मा मिठे मोहम्मद करीम जो कमा मुझे साहब के शिफा ॾियण तुजो कमा नबी साईं दुआ घुरी लिब मुबारक मखू करे फरमाया पुट घुम त सयूं वो साहबी फरमाए तो घुमण जो शुरू कयो दर्द इए दूर थिया जण त किबली चक न पातो आहे नबी साईं जी लिब मुबारक हिकड़े ॾियारे नबी साईं साहबा किराम जी जमात सां गॾु इन सफ़र जे दौरान हलंदे हलंदे रस्ते में पाणी जो खूह अची वियो नबी साईं फरमाया पुट पाणी कढो मशकीज़ भरियो जानवरनि खे पाणी पीआरियो वुज़ू कयो त नमाज़ पढ़ूं ओ जी साहबी सगोरा उन पाणी जे वेझो विया हीअं जो ॾिसनि त पाणी कोड़ो ज़हर लॻो पियो आहे मायूस हालत में नबी साईं वटि मोटी आया अल्लाह जे रसूल पाणी त कंहिं कम जो न आहे न जानवर पींदा न पान पी सकदा से न सफर जे सामानन में पानी खणी सकदा से न मशकीज़ भरे सकदा से साईं फरमायो पुट छा ॻाल्हि आहे साईं पानी त कोड़ो ज़हर आहे नबी साईं फरमायो परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे गिलास पाणी जो भरे अचो साहबी सगोरा न कोड़े पाणी मां खूह जे मां गिलास भरे आया नबी साईं नबूवत वारी लिब मुबारक कढी उन गिलास में विझी करे साईं फरमायो वञो हाणे ही गिलास जो पानी खूह में मिलायो जेको कोड़ो ज़हर पानी हो नबी साईं जी लिब मुबारक जी बरकत सां माखी मिस्री खां भी वधीक मिठो बणी वियो नबी साईं जी लिब मुबारक भोग नाहे नबी साईं हिजरत वारे सफर में गारे सोर में हजरत अबू बकर सिद्दीक सां गॾु वेठा अदा सब साहबी नबी साईं जा आशिक हजरत अबू बकर सिद्दीक भी नबी साईं जो सच्चो आशिक हो हजरत उमर फारूक भी नबी साईं जो सच्चो आशिक हो हजरत उस्मान गनी भी नबी साईं जो सच्चो आशिक परवानो हो पर जो हजरत अली अल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु भी चोंदो मुंजी जान टुकर थे पर मां नबी साईं जे मथा कख भी बर्दाश्त न
पर ही नबी साईं जे लिब मुबारक जी गाल हज़रत अली साईं जे अखियुनि मुबारकनि में भी नबी साईं जी लिब मुबारक लगी अखियूं टाइट थियूं पर हिजरत वारे सफ़र में हज़रत अबू बकर सिद्दीक़ नबी साईं जो सचो आशिक़ परवानो अॻ में वञी करे पंहिंजो कपिड़ो लाहे करे वञी ये गार जी सफ़ाई करे आयो वरी जेके सोराख टुकर टुकर करे उहे सोराख कपड़े सां बंद करे आयो हिकिड़ो सोराख रहिजी वियो उन ते खुड़ी रखी करे वेही रहियो नबी साईं खे चवे तो अल्लाह जे रसूल अचो सुम्ही पओ जो गोद अबू बकर सिद्दीक़ जी आ चेहरो मिठे मोहम्मद करीम जो नबूवत वारो नबी साईं जो चेहरो मुबारक हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे गोद में ईअं तो चिमके जीअं आसमान ते चोरीअ जो चंड चमके झट मस गुज़री हज़रत अबू बकर सिद्दीक़ के पैर में तकलीफ़ थियण शुरू थी हज़रत अबू बकर सिद्दीक़ चवे तो जेका भी बला है जेतरी वणे से तकलीफ़ दे मां तकलीफ़ सां तुम पर मिठे मोहम्मद करीम जो आराम खराब न कर नबी साईं जो आराम खराब न कर हे दोस्त नबी साईं सफर करे आया है पर जेमल तकलीफ़ वधी वई हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो चेहरो गाढ़ो लाल थी वियो अखियुनि मां मोतीअ जे दाणनि जहिड़ा गोड़ा मुबारक निकिरी आया पर उहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि मां निकतल गोड़ा अल्लाह से के एॾा पसंद किया जो उन्हनि खे किरण जी जाइ अल्लाह से नबी साईं जो नबूवत वारो नूरानी चेहरो मुबारक बणायो नबी साईं जे चेहरे मुबारक ते जंहिंमहिल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि जा गोड़ा किरिया नबी साईं जूं नबूवत वारियूं अखियूं मुबारकूं खुली वयूं साईं जन हीअं जो ॾिसंद हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो चेहरो गाढ़ो लाल लॻो पियो आहे अबू बकर छा ॻाल्हि आहे साईं अलाए कहिड़ी भला आहे काफ़ी टाइम खां चक थी पाए मां चवां पियो जान वञे पर तव्हांजो आराम ख़राब न थिए नबी साईं फरमा अबू बकर पैर त पासे कर जीअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ पैर पासे कयो त वॾो भला नांग ॿाहिरि निकिरी आयो नबी साईं हकल ॾेई उन नांग खे चयो मुंहिंजे सफ़र जे साथी अबू बकर सिद्दीक़ खे खाधो थी मुंहिंजे साम्हूं कीअं थो बीहे उहो नांग बि ज़ारो कतारो ई थो वेहे इहो बि जो मिठे मोहम्मद करीम जो मौजज़ो आहे पर अदा जे नांग हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चक पाता नबी साईं उनखे साम्हूं बीहण नथा ॾियनि जेके माण्हू हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे या कंहिं ॿिए साहबी सगुरे घटि वधि जो ॻाल्हाईंदा उहे क़यामत जे ॾींहुं कहिड़ो मुंहुं खणी नबी साईं जे साम्हूं बीहंदा अल्लाह अकबर इन्हनि माण्हुनि खे सोचणु खपे हज़रत अबू बकर सिद्दीक़ के नबी साईं फरमाया शाहे पैर जो पासे के नांग ॿाहिरि निकिरी आयो नबी साईं हकल नी नांग रोई वेठो इहो बि नबी साईं जो मौजूदु नांग रोई छा थो चए नांग चवे थो साईं मां तव्हांजो दुश्मन बि न आहियां मां तव्हांजे सफ़र जे साथी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दुश्मन बि न आहियां मां त तव्हांजो आशिक़ ऐं परवानो आहे दीवानो आहे मां त सालनि खां इंतज़ारु कयो अॼु जीअं ई तव्हां पहुतव त सॼी गार में मुश्क अंबर खां वधीक ख़ुशबू थी कुझु वक़्तु पहिरियां हितां तौरेत जो आलिम गुज़र करे वियो जंहिं जो इहा उहा गार आहे जिते आख़िर ज़मा मिठो मोहम्मद करीम जी कुझु टाइम आराम पज़ीर थींदा मां त सालनि खां इंतज़ार कयो आहे अॼु तव्हांजे पुॼण खां बाद में सॼी गार में मुश्क अंबर जी ख़ुशबू थी वई छो त नबी साईं जे पगर मुबारक में अल्लाह ताला मुश्क अंबर खां वधीक ख़ुशबू रखणु फरमाई जंहिं घिटीअ मां नबी साईं गुज़र कंदा हफ़्तनि जा हफ़्ता उन घिटीअ मां ख़ुशबू न वेंदी हुई जंहिं साहबी सगोरे सां नबी साईं हथ मिलाईंदा त हुन जे हथ मां ख़ुशबू न वेंदी हुई और जंहिं बिस्तरे ते नबी साईं आराम कंदा त जो उन बिस्तरे मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे पगर मुबारक जी ख़ुशबू न वेंदी हुई हज़रत अंस रज़ी अल्लाह ताला अन्हु जी कुराड़ी अमड़ फरमाए थी हिकिड़े ॾियारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी असांजे घर में महिमान थिया ॿियो कुझु ई न हो चमड़े जो बिस्तरो नबी साईं खे विछाए ॾिनोसीं साईं आराम करणु फरमायो जॾहिं नबी साईं आराम करे उथिया त नबूवत वारे जिस्म मुबारक मां पगर मुबारक निकिरी करे उन चमड़े जे बिस्तरे ते हिकिड़ी जाइ ते गॾु थी बीह रहियो उहा कुराड़ी अम्मा फरमाए थी मां भॼंदी वञी शीशी खणी आयमि नबी साईं फरमाया अम्मा कुराड़ी छा ॻाल्हि आहे कुराड़ी जवाब ॾेई करे फरमाए थी असां ग़रीब आहियूं असां मिसकीन आहियूं असां वटि अतर पुंडर सेंटियूं न आहिनि इजाज़त ॾियो तव्हांजो नबूवत वारो पगर मुबारक शीशीअ में विझी रखंदासीं ख़ुशबूअ जे जाइ ते इस्तेमालु कंदासीं उहा कुराड़ी फरमाए थी मां नबी साईं खां इजाज़त वठी पगर मुबारक शीशीअ में बंदि करे रखियमि ॿ टे ॾियारा गुज़रिया मिटनि माइटनि में को ख़ुशीअ जो मौक़ो थी पियो
उहा अमड़ कुराड़ी फरमाए थी बेबी काफी औरतूं आयूं कीमती खुशबू हणी आयूं का जापान जी खुशबू हणी आई का फ्रांस जी हणी आई का कड़े मुल्क जी का कड़े जी अमड़ कुराड़ी फरमाए थी मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत वारे पगर मुबारक मां बांगरियूं पोड़े करे हणी जीअं उन महफिल में दाखिल थियम त सॼी महफिल में मुंहिंजी खुशबू जा हुकाड़ थिया कादी जे मां जापान जो अतु रहियो आ कादी जे मां फ्रांस जो अतु रहियो आ कादी जे मां फलाणे मुल्क जो अतु रहियो आ उन कुराड़ीअ खां पुछनि था अमड़ कुराड़ी तूं कहिड़ो अतु रहियो आ छा ॻाल्हि आहे जो तुंहिंजे पुॼण खां बाद में ॿे सभु ख़ुशबू ख़तम थी वयूं तुंहिंजा कपिड़ा था ॾिसूं त असांखे फाटल था नज़र अचनि कपिड़ा त तुंहिंजा मेरा था नज़र अचनि कपिड़ा त तुंहिंजा सादा था नज़र अचनि तुंहिंजे पुॼण खां बाद में सॼी महफ़िल में ख़ुशबूअ जा हुकाड़ छा ॻाल्हि आहे उहा कुराड़ी खिली करे फरमाए थी मां वटि अतुर पोंडर सेटियूं न आहिनि नबी साईं जन असांजे घर में महिमान थिया पगर मुबारक नबी साईं जन जे जिस्म मुबारक मां निकितो शीशे में विझी रखियो आहे हाणे जाॾे बि वञूं था बांगरियूं ॿोड़े हयूं था वञूं त दुनिया जी का बि खुशबू नबी साईं जन जे पगर मुबारक जो मुक़ाबिलो नथी करे सघे यादी दोस्तों मां पंहिंजे मौज़ूअ ते मोटी थो अचां सभु ॻाल्हियूं यादि आहिनि बसि हाणे दुआ बि घुरणी आहे उहो नांग चवे थो साईं तव्हांजे पुॼण खां बाद में सॼी गार में मुश्क अंबर जी ख़ुशबू थी वई मां ॾिठमि ॿिए सभु सोराग बंदा तॾहिं मां नूंडा पातियूं चक पाता आहिनि रस्तो मिले त मां तव्हांजे चेहरे जी ज़ियारत कयां साईं महिरबानी करे मूंखे माफ़ कयो नबी साईं जन उन नांग खे बि माफ़ कयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाया अबू बकर पेर त मथे कर जीअं पेर मथे कई नबी साईं जन इहे नबूअत वारी लिब मुबारक जो मख जो कयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाए तो दर्द इएं दूर थिया ॼण के केवली चक न जंगे खैबर जे मौके ते नबी साईं हज़रत अली साईं घुरायो ईअं अखियूं उथियूं पयूं आहिनि नबी साईं जन लिब मुबारक जो मख कयो अखियूं ईअं सफ़ा टाइट थी वयूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इस्लामी लश्कर जो झंडो हज़रत अली साईं खे पकड़ायो नबी साईं जन फरमायो वञ सोट अल्लाह ताला इहो एज़ाज़ तोखे नसीब फरमाईंदो जो खैबर जो किलो फतह थींदो हज़रत अली साईं इस्लामी लश्कर जो झंडो खणी नारे तकबीर अल्लाहु अकबर जा लफ़्ज़ चई हीअं मुक जो हई त लोहा कोट ईअं टुकड़ा टुकड़ा थी हवा में उॾामी विया खैबर जो कोट फतह थी मुझा अज़ीज़ दोस्तों बुजुर्ग भाइरो इहो ही हज़रत अली साईं वरी कुछ ॾींहंनि खां बाद में वेठे करे हीअं मानी तो खाए जवन जी मानी आ हीअं पगीर जी पाणी थी साहब ज़गुरा पुॼंदा अली तूं खैबर जे कोट खे हीअं मुका हणी टुकर कई हवा में उॾारे छॾी त तंहिंमहिल तोखे पगर न आयो जो मानी तो खाए पगीर जी पाणी थी ॻाल्हि छा आहे हज़रत अली साईं जवाब ॾेई करे फरमाए थो जो मां मानी हज़रत अली साईं फरमाए थो मां अलीअ जो मानी पंहिंजी ताक़त सां थो खावां तंहिंजे करे पगीरजी वियो आहियां जंहिं महिल मां अलीअ खैबर जे कोट खे टुकर टुकर कयो तंहिं महिल मां अलीअ सां अलाह जी ताक़त गॾु त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों हज़रत अली साईं वॾे शान मान मर्तबे वारो साहबी 24 कलाक उनजी तलवार काफ़रनि जे लाइ उभी उभी हूंदी रिवायतुनि में अचे थो गुज़वे बदर में 70 काफ़र जहन्नम रसी थिया उन्हनि मां 50 काफ़रनि खे हज़रत अली साईं पंहिंजी तलवार सां जहन्नम रसी जो इंशाअल्लाह हज़रत अली साईं जे नक्शे कदम ते हलदासीं असां हज़रत अली साईं जा आशिक़ ऐं परवानो हज़रत अली साईं जो निमाज़ सां प्यार हज़रत अली साईं जो क़ुरान शरीफ़ सां प्यार जो इंशाअल्लाह ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाबन अहल बैत जो हिन क़ुरान पाक सां प्यार असां भी जो क़ुरान पाक सां इश्क ऐं प्यार ऐं मोहब्बत रखदासीं मां जेको चयो आहियां ॿुधो अल्लाह ताला तव्हां सां समूरनि खे अल्लाह ताला शल तव्हां सां समूरनि खे सभिनी इन दीन जे ॻाल्हियुनि जे मथां अमल करे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए क़ुरान पाक सां सचो इश्क प्यार ऐं मोहब्बत नसीब फरमाए जेको हाफ़िज़न साहबन उस्ताद मोहम्मद मारूफ हाफ़िज़ अब्दुल नाफ़े इन्हनि क़ुरान पाक पढ़ियो आहे अल्लाह तबारक व तआला इन्हनि हाफ़िज़न सगोरनि जो क़ुरान पाक पढ़णु पंहिंजी बारगाह मंज़ूर मक़बूल ऐं इन अमल खे जन्नत में वञण जो ज़रियो ऐं अल्लाह ताला इन जो सवाब हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अॼु ताईं जेके बि दुनिया जे जहान मां फानी जहान मां लाॾाणो करनि अल्लाह उन्हनि जे रूहनि खे बख़्श फरमाए ऐं क़ब्रूं बिश्त जे बाग़नि में